अल्हम्दुलिल्लाह मलिकिल मअबूद अल मुतफर्रिद बिल बक़ाए वल इज़्ज़ वल वजूद वल गनिय्यिल्लज़ी ला तन्फ़ी ख़ज़ाइनुहु मअ कसरतिल इंफ़ाक़ वल वजूद वस्सलातु वस्सलामु अला हबीबिना मुहम्मदिन साहिबिल मक़ामिल महमूद वल हौज़ वल मौरूद। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला अब्दिका व रसूलिका नबियिना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि इला यौमिल मौऊद व सल्लिम तस्लीमन कसीरन कसीरा। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वनादैनाहु या इब्राहीम क़द सद्दक़्तर रुया इन्ना कज़ालिका नजज़िल मुहसिनीन। आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन व ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दोस्त को आए दादिला तो मोब माराए खासन खलीलन के सख्तियों सहाय। अल्लाहु समद बेनियाज सा करे जा चाहे इन्हीं मंझ आगे कामो निगाल इसरार जी। बलगल उला बिकमालिही कशफद्दुजा बिजमालिही हसनत जमीउ खिसालिही सल्लु अलैहि वालिही। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमाइन। बिरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरों, दोस्तों, अजीज़ों, बुजुर्गों, रब्बे कायनात जल्ल शानहु अमन वालहु जे पाक किताब कुरान करीम फुरकान अज़ीम मझां एक आयत सगोरी अम्हा जे सामहो तिलावत करण जी सआदत हासिल कई आ। तिलावत करदा आयतुन जे हवाले सां अज मौजू क़ुर्बानी जी शरई हैसियत जे हवाले सां आहे। मुसलमानों, असीं सब अल्लाह जा बाना आहियूं। असां जा सिर बच्चा सब मालिक जी मिल्क आहिनि। असां वटि जो कुछ माल ऐं मनसब क़ूत ऐं दौलत आहे सब अल्लाह जी अता ऐं सखा आहे। अल्लाह जे ॾिनल शयुनि खे अल्लाह जे हुक्म ते क़ुर्बान करणु बान पाईअ जी निशानी आहे।
अल्लाह ताला जे हुक्मन जी भञकड़ी करण बदबख्ती जी अलामत ऐं महरूमीअ जो सबब आहे। अल्लाह करीम पंहिंजे बानहन खे मुख़्तलिफ़ तरहनि सां मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि सां आज़माईंदो आहे। कॾहिं बीमारियूं ॾेई, कॾहिं सिहत ॾेई, कॾहिं तंगी त कॾहिं कुशादगी ॾेई अल्लाह करीम आज़माईंदो आहे। मालदारनि खे माल अता करे उन्हनि खे ज़कात ख़ैरात जो हुकुम ॾेई आज़माईंदो आहे त बान्हा मूं अल्लाह जे हुक्म खे सुञाणनि था या न। अल्लाह करीम पंहिंजे पाक पैगंबर हज़रत इब्राहीम ख़लीलुल्लाह अलैहिस्सलाम खे आज़मायो। उन आज़माइश जो ज़िक्र बि रब्बे काइनात पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में फ़रमायो। जीअं भेटाई घोट फ़रमायो त दोस्त कुहाए दाद लाथो मुहब माराए, ख़ासनि ख़लीलनि खे सख़्तियूं सहाए। जेके उन जा वेझा घाटा गहरा दोस्त हूंदा आहिनि, अल्लाह करीम उन्हनि खे ई आज़माइश में आज़माईंदो आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो, व इज़ इब्तला इब्राहीम रब्बुहु बिकलिमातिन फअतम्महुन्ना क़ाल इन्नी जाइलुका लिन्नासि इमामा। याद कर जॾहिं इब्राहीम खे उन जे पालणहार किन ॻाल्हियुनि में आज़मायो, पोइ उन्हनि खे पूरो करे ॾेखारियईं। अल्लाह ताला फरमायो त मां तोखे माण्हुनि जो इमाम थो बणायां, अॻवान थो बणायां, रहनुमा थो कयां। दोस्तो, इमामत क़ियादत ऐं सियादत तॾहिं मिलंदी आहे जॾहिं माण्हू आज़माइशुनि इम्तिहाननि में पास थींदो आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे ख़लील हज़रत इब्राहीम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम खे आज़मायो। कॾहिं उन अल्लाह जी राह में माल ऐं दौलत पे लुटाई, कॾहिं पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनई। निमरूद जॾहिं बाग़ में उछलायो, तॾहिं बि अल्लाह जी राह में पंहिंजी जान जो नज़रानो ॾियण में घबरायई न, लहरायई न। कॾहिं पंहिंजे प्यारे बचड़े हज़रत इस्माईल खे क़ुर्बान पे कयईं। जॾहिं सभिनी इम्तिहाननि में कामयाब थी वियो त मुंहिंजे मालिक मिठे रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमायो, इन्नी जाइलुका लिन्नासि इमामा। मां तोखे माण्हुनि जो अॻवान थो बनायां। हज़रत इब्राहीम ख़लीलुल्लाह हिन माघे ज़ुल्हज में पंहिंजे प्यारे सिक्की लधे फ़र्ज़ंद खे अल्लाह जी राह में क़ुर्बानी लाइ पेश कयो। दोस्तो, क़ुरान पाक सूरह साफ़ात जी 100 खां वठी करे 110 आयत ताईं लगातार अल्लाह पाक पंहिंजे ख़लील जी उन क़ुर्बानीअ जो ज़िक्र बयान फरमायो आहे। हज़रत इब्राहीम ख़लीलुल्लाह खे औलाद न थींदो हो, पंहिंजे पाक परवरदिगार खे पुकारे थो, रब्बि क़बली मिनस सालिहीन। ओ मुंहिंजा पाक पालणहार, मूंखे सालिह औलाद अता कर। यानी औलाद त ॾे, पर सालिह हुजे, नेक हुजे, फरमा बरदार हुजे, बेफ़रमान न हुजे। असां भी औलाद जे लाइ दुआ कंदा आहियूं, लेकिन उन दुआ में हर वक्त इहा इल्तिजाई दुआ रहे, ओ मुंहिंजा रब्बे करीम असांखे औलाद ॾी त सालिह ॾे, फरमा बरदार ॾे। अॻिते अल्लाह तबारक व तआला फरमायो, फ़बश्शरनाहु बिग़ुलामिन हलीम। पोइ असां उनखे बुर्दबार पुट जी ख़ुशख़बरी ॾिनी। पोइ मुंहिंजा ख़लील
तो जेका मूं रब खां सालिह औलाद जी दुआ घुरी आहे मां रब्बुल आलमीन तोखे बिशारत थो ॾियां तोखे बुरदबार बच्चो ॼमंदो फलम्मा बलग मअहु सअय क़ाल या बुनय्य अल्लाह का जो कुरान तो फरमाए पोइ जॾहिं उहो उन सां गॾु कम जे क़ाबिल थी वियो यानी रब्बुल आलमीन पंहिंजे प्यारे खलील खे बुरदबार बच्चो ॾिनो नंढपिण न्याज़ निवड़त खां आख़िर वॾो थियो उन उमिरि खे पतो जो रब्बुल आलमीन तो फरमाए कम जे क़ाबिल थियो फलम्मा बलग मअहु सअय पोइ जॾहिं उन सां गॾु कम जे क़ाबिल थी वियो क़ाल या बुनय्य इब्राहीम चयो ओ मुंहिंजा बच्चा ओ मुझा पुत्र इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुक मूं ख्वाब ॾिठो आत्मा तोखे ज़बे थो कयां तोखे कुहां थो पोइ फंजुर माज़ा तरा हाणे तूं सोच कर त तुंहिंजी कहिड़ी राय आहे अबा पीउ पंहिंजे पुट खे चवे त मां तोखे कुहां थो क़त्ल थो कयां ज़बे थो कयां त पुट चवंदो त बाबा मूंखे छो थो कुहीं कहिड़ी ॻाल्हि आहे कहिड़ो राज़ आहे मूं कहिड़ो तुंहिंजो ॾोह कयो आहे पर न जहीं जे लाइ रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात पंहिंजे खलील खे फरमायो हो मुंहिंजा खलील फबशरनाहु बिगुलामिन हलीम उहो बुरदबार बच्चो जंहिंजी तोखे असां ख़ुशख़बरी ॾिनी हुई उहो इस्माईल दुनिया जे आम फर्ज़ंदनि वांगुरु न हो आम औलाद वांगुरु न हो लेकिन बुरदबार बि हुयो जवाब थो ॾे क़ाल या अबति फ़अल मा तुमर चई ओ मुंहिंजा बाबा ईअं कर जंहिंजो तोखे हुकुम ॾिनो वञे मां ईअं न चवंदुसि त छो थो कुहीं हिकिड़ो भिताई घोट तर्जुमानी फरमाए रहियो आहे हिकिड़ो सिर हबीब खे ॾींदे लज मरां हुजनि सिर घणा त वारे वारे वढियां पर मुंहिंजे मथे जे हुजे सिरण सव हज़ार त तुंहिंजी असां तवार घर घर वढियां खे कड़ो ही सिर भी तुझो आ घर भी तुझो आ बच्चा भी तुझा मिल्क तुझी आ खालिक तू आही मालिक तू आही जे तुझे नाले ते मूं हिकिड़ो सिर ॾिनो त कहिड़ी ॻाल्हि आहे सौदो सस्तो क़ुरान तो फरमाए क़ाल या अबति फ़अल मा तुमर ओ बाबा ए मुंहिंजा दिलरुबा बाबा ईअं कर जंहिंजो तोखे हुकुम ॾिनो वियो आहे सतजिदुनी इंशा अल्लाहु मिन साबिरीन इंशा अल्लाह यानी खुदा चाहियो त अनकरीब तूं मूंखे सब्र करण वारनि मां लहंदे धक न हणंदुसि वावेला न कंदुसि ज़ुल्म ज़ारीअ ते परेशान न थींदुसि छो त तोखे अल्लाह जो अमर आहे रब जे अमर जे आॾो मूं इस्माईल जो सिर क़ुर्बान आहे परेशान न थी छो त सब्र छो कंदुसि अल्लाह फरमायो आहे इन्नल्लाह मअस्साबिरीन जेके सब्र कंदा आहिनि उन्हनि सां अल्लाह गॾु हूंदो आहे उन खां पोइ क़ुरान तो फरमाए फलम्मा अस्लमा पोइ जॾहिं ॿई राज़ी थिया वतल्लहु लिलजबीन ऐं पुट खे पेशानीअ भर लेटायई वनादैनाहु अय्या इब्राहीम ऐं असां उनखे सॾियोसीं त ए इब्राहीम
क़द सद्दक़त रोया, बेशक तो ख्वाब सच्चो करे ॾेखारियो आहे। इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन, असां नेकी कंदड़नि खे ईअं ई इनाम ॾींदा आहियूं। अल्लाह ताला जे हुक्म जी पोइवारी करण जो बदिलो रब्बे कायनात पंहिंजे प्यारे खलील हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे अता फरमाईंदे फरमायो, जेको नेकी कंदो आहे मां रब्बुल आलमीन उनखे ईअं ई इनाम ॾींदो आहियां। इन्नका ज़ालहुवल बलाउल मुबीन, बेशक ही चिट्टो इम्तिहान हुयो। ख़बर पई त पुट कोणो न हो, इस्माईल खे ज़बह थियणो न हो, पर रब्बुल आलमीन वाज़े फरमायो क़ुरान करीम सच्चो आहे। उन खोले ॿुधायो त ओ मुंहिंजा खलील इब्राहीम, मूं अल्लाह तोखां आज़माइश पे वरिती, इम्तिहान पे वरितो। तूं असां सुख में शांतीअ में हूंदा आहियूं, ख़ुदा यादि न हूंदो आहे। पोइ जॾहिं रब्बुल आलमीन तकलीफ़ ॾींदो आहे, बीमारी ईंदी आहे, मरीज़ बणिबा आहियूं, त पोइ ख़ुदा खे घणो यादि कंदा आहियूं। पर उन मरहले में कॾहिं नाशुक्रीअ जा लफ़्ज़ न कढणु खपनि। जेकॾहिं सिहत ऐं तंदुरुस्ती अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ाते बाबरकात ज़िंदगीअ जा 50 साल उमिरि जा ॾिना, उन मज़ा जे कॾहिं साल या ॿ तोखे तकलीफ़ आहे, परेशानी आहे, 43 साल ज़िंदगी जा तोखे सिहत तंदुरुस्ती अता फरमाउल मुबीन, बेशक ही चिट्टो इम्तिहान। ऐं असां आज़माइश इम्तिहान बि असां पे वरितो, वरी असां जी जाइ ते रब्बुल वफ़दैना नीह जा। अब पाण चवंदा आहियूं न सिंधी त का मुर्कंदे मरण वारा ही अल्लाह जी राह मुक़द्दस में वाज़े बयान फरमायो आहे। दुरूद पाक मुंहिंजे आका ते आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाइन वफ़दैनाहु बिज़िब्हिन अज़ीम। ऐं असां हिकु वॾी ज़बह उन जे बदिले में ॾेई उनखे बचाए वरितो। वतरकना अलैहि फिल आखिरीन, ऐं असां पोयनि में उन जी तारीफ़ बाक़ी रखी, उन जी तारीफ़ पोयनि जे लाइ मिसाल बणाईसीं। ऐं उन सां गॾोगॾु जहीं प्यारे पीउ पंहिंजो बच्चो मूं अल्लाह जी राह में क़ुर्बान करण जे लाइ मैदान अमल में आयो, न अख छिंभियई, न परेशान थियो, न हैरान थियो। अल्लाह जे उन हुक्म जे मुआफ़िक़ जॾहिं पंहिंजो बच्चो क़ुर्बानी लाइ पेश करे ॾेखारियईं, असां उनखे चयो त तो पंहिंजो ख्वाब नेकी कंदड़नि खे जेको इनाम ॾींदा आहियूं उहो ॾींदा आहियूं, जो तुंहिंजे इम्तिहान में तुंहिंजे उन बच्चे जी ज़बह जे बदिले हिकु बहितरीन ज़बह यानी जन्नत जो दुंबो दुनिया में आम जानवर क़ुर्बान थियनि, रब्बुल आलमीन जन्नती जानवर हज़रत इस्माईल जी जाइ ते मोकिलियो। उन मालिक छा फरमायो, दोस्तो दुनिया में तव्हां सां कंदो आहे, चवंदा आहियूं अदा तोखे सलाम जो अहिड़ो भलो कमु कयो थिए। दुनिया में उनखे सलाम पेश कंदा आहियूं, छो कंदा आहियूं? जो अल्लाह जी ज़ाते बाबरकात पंहिंजे प्यारे खलील हज़रत इब्राहीम भी सलाम कयो, पंहिंजे बच्चे जी कारी रब्बुल आलमीन फरमायो सलामुन अला इब्राहीम, सलाम हुजे तोखे मूं रब जो सलाम, कज़ालिक नजज़िल मुहसिनीन, सलाम ॾींदा आहियूं। दोस्तो
जॾहिं अल्लाह जे ख़लील खे क़ुर्बानी लाइ पेश कयो, उन जी इन सुन्नत खे बाक़ां लाज़िम कयो वियो त जंहिंखे बि माली तौफ़ीक़ मिले नसाब जो मालिक बणिजे, सो प्यारे ख़लील जी सुन्नत खे जीआरींदो अचे ऐं को न को जानवर अल्लाह जी राह में क़ुर्बान करे। दोस्तो, असांजो दीन इस्लाम मिल्लत इब्राहिमी आहे, जे सुन्नतुनि खे जीआरण वारो दीन इस्लाम आहे। हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह जीअं रब जी रज़ा ख़ातिर पंहिंजे बच्चे हज़रत इस्माईल खे क़ुर्बानी लाइ पेश कयो, संदसि इहा सुन्नतुल अल्लाह ताला हिन उम्मत जे मालदारनि ते लाज़िम फरमाई। हज़रत ज़ैद बिन अरकम रज़ी अल्लाह अन्हु खां रवायत आहे, सहाबे किराम सोने नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के अर्ज कयो, या रसूल अल्लाह मा हाज़िहिल उदाही, ओ मुंहिंजा महबूब ॿुधायो त ही उज़हाऊं छा आहिनि। आम माण्हू कॾहिं तव्हां असां खां बि सवाल कंदो आहे, उज़हा छा आहे, जानवर क़ुर्बान करणु छा आहे। इहो साॻियो सवाल मुझे आका जे आशिकन ग़ुलामन सहाबन मुझे सुने हबीब खां कयो। मुझे आका फरमायो, सुन्नत अबीकुम इब्राहीम, अवां जे अबे इब्राहीम जी सुन्नत। अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, असां लाइ उज़हा में कहिड़ो अजुर आहे। बाबे इब्राहीम जी सुन्नत त आहे, जानवर कहूं था, ज़बे कयूं था, छा मिलंदो। मुझे रहमत वारे हबीब फरमायो, बिकुल शरतिन हसन है, कुर्बानी जे जानवर जे हर वार जे एवज़ नेकिया, हर वार जे बदले आका फरमायो अवांखे नेकी मिलंदी, सवाब मिलंदो। वरी मुझे महबूब जा ग़ुलाम सहाबी सवाब कमाइण जो नेकिन जो हिर्स घणो हो। अर्ज़ कयो, ओ मुंहिंजा महबूब, को दुंबो घटो जेकॾहिं छेलो ढगो या पाॾो कोइजे थो त उन जे जिस्म जा वार घिण, पर जेकॾहिं का रिढ या घटो कोइबो आहे त उन जे जिस्म जे मथां उन आहे, उन उन जो बदिलो कहिड़ो आहे। मुंहिंजे महबूबा का फरमायो, बिकुल शरतिन मिन सूफ़ हसन है, उन जी हर तंद जे बदिले रब्बुल आलमीन खे नेकियूं ॾींदो। हर तंद, अंदाज़ो लॻायो त कंहिं रिढ घटे जे जिस्म ते जेका उन थींदी आहे, कंहिं साइंसदान बि ॻणे न ॿुधाई हूंदी त इहे केतिरियूं तंदूं आहिनि। पर मदीने वारे आका फरमायो, उम्मतीयो, मुंहिंजा सहाबो घबरायो न, उन जी जेका बज्जा, उन जी जेका उन जे तंद जे बदिले रब्बुल आलमीन जे दफ़्तर में नेकियूं लिखाईंदो। असांजा सुहिणा हबीब हर साल कुर्बानी कंदा हुआ। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु रवायत थो करे, अक़ाम रसूलुल्लाह बिल मदीनत अशर सिनीन युदही, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने पाक में 10 साल रहिया ऐं हर साल उज़हा कंदा हुआ। हर साल उज़हा कंदा हुआ, न रुगो एसि ताईं, पर ज़ाहिरी विसाल खां पोइ बि हज़रत अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा हैदर करार खे हुकुम ॾिनो त सदन तरफ़ां कुर्बानी कंदो रहे। शेर जली हक़ जो वली सुहिणो अली हैदर करार सदाई पंहिंजी कुर्बानी सां गॾु सदन तरफ़ां बि कुर्बानी कंदो हो। हज़रत हनश रज़ी अल्लाह ताला अन्हु मुंहिंजे आका जो सहाबी रवायत थो करे, रअयतु अलियन युदही बिकबशैन फ़क़ुल्तु लहू मा गाज़ा फ़क़ाल औसानी रसूलुल्लाह औ उदहिया अन्हु फ़अना उदहिया अन्हु। सुनन नबी दाऊद, सुनन तिरमिज़ी, मुस्नद अहमद जी हदीस रवायत कयल। सहाबी तो फरमाए, मूं ॾिठो त हज़रत अली उल मुर्तज़ा
हेटन जी उज़हा कन प्या यानी घटा ज़बे प्या कन। मूं अर्ज़ कयो ओ सुना अली हक़ जा वली शेर जली भला वहाँ बघटा कुर्बान था कयो छाजे ले। सुने अली उल मुर्तज़ा शेर खुदा के दर करार जवाब ॾिनो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे वसियत फरमाई ही ओ सुना अली मां पंहिंजी ज़ाहिरी ज़िंदगीअ में हमेशा उज़हा कंदो आहियां त ब जानवर उज़हा कुर्बान कंदो आहियां पर जेकॾहिं अवां खां मां ज़ाहिरी जुदा थी वञा मुंहिंजो विसाल थी वञे ओ सुना अली तूं मुंहिंजे तरफ़ां कुर्बानी कंदो रहिजांइ। मालूम थियो त दुनिया तां वयल जे लाइ इहो रसूलुल्लाह जी ज़ात असांजे लाइ हिकिड़ो सबक छॾे विया त जेको दुनिया तां वञी विसाल करे चुको आहे या तव्हां असांजो आम अज़ीज़ क़रीब गुज़ारे चुको आहे उन जे लाइ बि कुर्बानी करे सघिजे थी। हालांकि उन ते वाजिब कान्हे लाज़िम न आहे पर उन जे लाइ करे सघिजे थी। दोस्तो कुर्बानी जो लफ़्ज़ क़ुर्ब मां वरितल आहे उन जी माना आहे वेझड़ाइप। कुर्बानी करण वारो बि अल्लाह जो क़ुर्ब हासिल कंदो आहे। कुर्बानी या उज़हा अल्लाह जो पसंदीदा ऐं प्यारो अमल आहे। कुर्बानी करण वारे जा गुनाह माफ़ कया वञनि था उन मथां अल्लाह राज़ी थींदो आहे। हज़रत अबू सईद रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे रसूल अकरम हादी आज़म सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी प्यारी न्याणी तैयबा ताहिरा आबिदा ज़ाहिदा हज़रत अम्मा ख़ातून जन्नत फ़ातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैहा खे फ़रमायो पंहिंजी न्याणीअ खे फ़रमायो या फ़ातिमतु क़ूमी इला उदहियतिक फ़शहदीहा फ़इन्न लक बिकुल्लि क़तरतिन तक़तुरु मिन दमिहा अन युग़फ़र लक मा सलफ़ मिन ज़ुनूबिक। ए फ़ातिमा उथी पंहिंजे उज़हा वटि वञी हाज़िर थी पोइ तुंहिंजे लाइ हर कुर्बानी जे जानवर जे रत जे हर फुड़े जे एवज़ इहो आहे जो अल्लाह तुंहिंजूं सभु गुज़िरियल ख़ताऊं माफ़ करे छॾींदो। साइण अर्ज़ कयो या रसूल अल्लाह इहो असां अहल बैत लाइ ख़ासि आहे या असां लाइ बि ऐं ॿियनि सभिनी मुस्लमाननि लाइ बि। ॾिसो हुज़ूर जी न्याणी आहे आख़िर आम औरत न आहे मुंहिंजे रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी आहे। हुज़ूर चयो अम्मा फ़ातिमा वञ तुंहिंजी कुर्बानी जानवर वारी जिथे तुंहिंजो वर हज़रत अली करे थो या तुंहिंजो बच्चो हसन या हुसैन करे थो वञी उन जे मथां बीह उहो जॾहिं जानवर कुर्बान थींदो फुड़े फुड़े जे बदिले रब्बुल आलमीन तुंहिंजे पोयनि गुनाहनि जी माफ़ी अता फ़रमाईंदो। अम्मा साइण चयो बाबा असां अहल बैत आहियूं तुंहिंजा बचड़ा आहियूं इहो सिर्फ़ु असांजे लाइ सवाबु आहे या तव्हांजी उम्मत लाइ। मुझे रहमत वारे हबीब मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बल्लना वली मुस्लिमीन। मुझे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो यो साॻियो अजुर असां अहल बैतन लाइ बि आहे त मुंहिंजी सॼी उम्मत जे लाइ बि आहे। यानी ओ मुंहिंजी न्याणी फ़ातिमा इहो साॻियो अजुर ऐं सवाबु जीअं रब्बुल आलमीन मुंहिंजे अहल बैत खे ॾींदो ईअं मुंहिंजी समूरी उम्मत खे बि मिलंदो। दोस्तो कुर्बानी करण वारो जॾहिं कुर्बानी करे थो उन जे रत जो कतरो ज़मीन ते किरे थो उन किरण खां अॻु उन जा सभु गुनाह रब्बुल आलमीन बख़्शे छॾींदो आहे। अचो वरी हज़रत सैयदना अली उल मुर्तज़ा
शेर खुदा हैदर करार खां पुछूं सुनो अली तो फरमाए तमो बुद्धो मुझे सुने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मुझे आका रहमत वाले हबीब फरमायो या अय्युहन्नास दहू वहतसिबू बिदिमाइहा फ़इन्नद-दम व इन वक़अ फ़िल अर्द फ़इन्नहु यक़अ फ़ी हिर्ज़िल्लाहि अज़्ज़ व जल्ल। ए इंसान उज़हा कयो ऐं उन जे रत मां सवाब जी उम्मीद रखो छो त जॾहिं रत ज़मीन ते किरे थो त वो अल्लाह जी पनाह में अची वञे थो। दोस्तो ही तो हो सोनो अली। इन खां पहिरीं मूं अव्हांखे हदीस ॿुधाई जंहिं जी रवायत करण वारी मुझे महबूब जी पाक दामन न्याणी अम्मा खातून जन्नत हुई। ॿी हदीस मां ॿुधी जंहिंजो रावी मौला अली शेर जली हक़ जो वली हो। हाणे अचो त उन हैदर करार ऐं अम्मा खातून जन्नत जे बचड़नि खां बि पुछूं। ताजा सुभान अल्लाह चो। हज़रत इमाम हसन मुजतबा मुझे महबूबा का रहमत वारे हबीब जो प्यारो बच्चो हैदर करार ऐं खातून जन्नत जो लखते जिगर रवायत थो करे त रब्बे आलम मुझे नाने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन दहा तय्यबतन नफ्सुहु मुहतसिबन ले उदहियत कानत लहू हिजाबम मिनन नार। हजरत इमाम हसन मुतबा फरमाइन था जंहिं दिल जी खुशीअ सां उज़हा कई पंहिंजे उज़हाम जा सवाब जी उम्मीद रखियईं दिल में इहो न चई त माण्हू चवंदा वॾो सखी आहे इहो दिल में इरादो न रखी त पाड़े वारा चवंदा यार हिन कुर्बानी कई आहे दुनिया जो ॾेखा ऐं रियाव दिल में न रखियईं पर मुंहिंजे महबूब जो बच्चो हज़रत इमाम हसन तो फरमाए जेकॾहिं उन जो इरादो इहो आहे त मुंहिंजो रब राज़ी थिए ही मुंहिंजी कुर्बानी सिर्फ़ु अल्लाह जी रज़ा जे लाइ आहे ऐं पंहिंजे ॾाॾे इब्राहीम जी सुन्नत सम्झी पंहिंजे नाने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सम्झी हज़रत इमाम हसन मुतबा फरमायो कुर्बानी कनि था। मुझे महबूब जे बचड़े फरमायो उन जी इहा उम्मीद आहे त उन जी उहा कुर्बानी कंदड़ ऐं जहन्नम जे विच में दीवार भित बणिजी बीहंदी। अब पाण खे ॿिए तरफ़ वञिणो आहे भित ॾिनल आहे माण्हू दगी कोन्हे रस्तो ई न आहे यानी जहन्नम खां निजात जो ज़रियो इन ज़रिए जी सनद मुझे महबूब आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी ॾिनी संदन पाक दामन न्याणी अम्मा खातून जन्नत भी ॾिनी उन जे वर दिलबर मौला अली भी ॾिनी त उन जे बच्चे हज़रत इमाम हसन भी ॾिनी। दोस्तो कुर्बानी कॾहिं कजे उन जो अफ़ज़ल वक़्त ईद जी नमाज अदा करे अचण खां पोइ आहे पोइ इहो सारो ॾींहुं उन जे पोयां वारा 2 ॾींहं यानी 11 ऐं 12 ज़ुल्हज ते कुर्बानी करे सघिजे थी पर जीअं देर सां कबी तीअं सवाब घटिबो वेंदो। ईद नमाज खां अॻु कुर्बानी जाइज़ न आहे। हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह अन्हु रवायत कनि था मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो मन ज़बह क़ब्ल सलात फ़इन्नमा ज़बह लिनफ़्सिही व मन ज़बह बाद सलात फ़क़द तम नुसुकहु व असाब सुन्नतल मुस्लिमीन। जंहिं माण्हू नमाज खां अॻु कुर्बानी कई उन पंहिंजी ज़ात लाइ कई ऐं जंहिं माण्हू नमाज ईद बैदि कुर्बानी कई उन जी कुर्बानी मुकम्मल थी ऐं मुस्लमाननि जी सुन्नत खे पहतो यानी जेको पहिरियां जानवर कुठई उहो इब्राहिमी सुन्नत में शुमार न थींदो उहो उन जे पंहिंजे तरफ़ां थींदो सदको खणी चइजे पर सदके कुर्बानीअ जे अंदरि उहो शामिल न थींदो। हज़रत अनस बिन मालिक रवायत कनि था
कान नबी युदही बिकबशैन व अना उदही बिकबशैन। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिन सालन वारा बदुंबा कुर्बानी कंदा हा ऐं मां बि बदुंबा कुर्बानी कंदो आहियां। इन जे लाइ जो मुंहिंजे आका रहमत वारे हबीब जी सुन्नत आहे। दोस्तो अॻिते हिकिड़ी अहम ख़ुशख़बरी वारी ॻाल्हि अचण वारी आहे। कुर्बानी हर साहिब तौफ़ीक़ पंहिंजे तरफ़ां कंदो, पर अगरि कंहिं ॿिए जे तरफ़ां कयईं त बि जाइज़ आहे। उन जो अजुर ऐं सवाबु उन कुर्बानी करण वारे खे बि मिलंदो ऐं जंहिं पारां कई वई उन खे बि मिलंदो। असांजे आका जे लाइ क़ुरान पाक फरमाए थो न, लक़द कान रसूलुल्लाह उसवतुन हसन, तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पाक ज़िंदगी जे अंदरि अवां जे लाइ बेहतरीन नमूनो आहे। उसवतुन हसन मजा मुराद हुजूर जी पाक ज़िंदगी जो नमूनो आहे। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उसवतुन हसन, त उहो नमूनो मुंहिंजे रहमत वारे हबीब पाण अख़्तियार कयो, न रुगो अख़्तियार कयो पर पोयनि जे लाइ पैगाम बि छॾे विया। हुजूर जीअं हज़रत अली साईं खे फरमायो, सुणा अली, मां पंहिंजी ज़िंदगी में 2 जानवर कुर्बान कंदो आहियां, मुंहिंजो दुनिया तां विसाल थिए त तूं मुंहिंजे तरफ़ां कुर्बानी कंदो रहिजां। भला जेकॾहिं दुनिया तां हली वियल, गुज़ारे वियल, विसाल या वफ़ात करे वियल खे सवाबु नथो पहुचे त रहमत वारे हबीब छो फरमायो? आका रहमत वारे हबीब असांजे लाइ इहो बुलंद तरीक़ो अख़्तियार कंदे असांजे लाइ रहनुमाई फरमाई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करे मदीने मुनव्वरा आया त हर साल पंहिंजे तरफ़ां ऐं पंहिंजे अहल बैतनि जे तरफ़ां हिकु कुर्बानी कंदा हुआ ऐं ॿी पंहिंजे उम्मत जे तरफ़ां कंदा हुआ। हमेशह रहमत वारे हबीब नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस ॿुधो। सही मुस्लिम में सैयदा आयशा मोमिननि जी माउ रवायत थी करे त मुंहिंजा रहमत वारा हबीब मदनी घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिंगन वारो दुंबो कुर्बानी लाइ आणण जो अमर फरमायो, जंहिंजा पेर ऐं अखियूं कारियूं हुयूं। पाण फरमायो, ए आयशा छुरी आण। पोइ फरमायूं हिन खे पत्थर ते तेज़ कर। जॾहिं उहा छुरी मूं तेज़ कई, अम्मा साइण फरमाए थी, उन खां पोइ मुंहिंजे आकार काराइती कम वारी ॻाल्हि थी थिए, वई यादि कयो इंशा अल्लाह तव्हांखे को गुस्ताख बद मज़हब मुंझाए न सघंदो। कम वारी काराइती अक़ीदे जी ॻाल्हि आहे ऐं हुजूर जी ज़िंदगी मझां साबित आहे। अम्मा आयशा फरमायो त हुजूर छुरी तिखी करण लाइ फरमायो। मां जॾहिं उहा छुरी तिखी करे हुजूर जे साम्हूं आयसि त रहमत वारे हबीब उन जानवर खे लेटायो। मदीने वारे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन घटे खे दुंबे खे लेटायो ऐं लेटाइण खां बाद साईं छा फरमायो? लफ़्ज़ कहिड़ा हा? हुजूर रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बिस्मिल्लाह अल्लाहुम्मा तक़ब्बल मिन मुहम्मदिन व आले मुहम्मदिन व मिन उम्मत मुहम्मद। मुझे आका रहमत वारे हबीब फरमायो, अल्लाह जे नाले सां ए अल्लाह मुहम्मद ऐं आले मुहम्मद ऐं उम्मत मुहम्मद जे तरफ़ां क़बूल फरमा। उन चई मुंहिंजे आका उन जानवर खे ज़बे फरमायो। अब तव्हांखे माण्हू मुंझाईंदा आहिनि न, न्याज़े हुसैन हराम, मीलाद हराम, यारी हराम। अब छो हराम? चई गैरुल्लाह जो नालो थो अचे। रसूलुल्लाह जी ज़ाते बाबरकात बिस्मिल्लाह चवण खां बाद मदीने वारे साईं पंहिंजो बि नालो ज़बिह वक़्तु वरितो, आल जो नालो बि ज़बिह वक़्तु वरितो, पंहिंजी उम्मत जे नाले सां बि उहा कुर्बानी ज़बिह वक़्तु कयऊं। रसूलुल्लाह जे इन अमल मझां साबित थियो त
त बिस्मिल्लाह चवण खां पोइ तूं नज़रे अल्लाह न्याज़े हुसैन चई सघीं थो। बिस्मिल्लाह चवण खां पोइ मीलादे मुस्तफ़ा जो नालो वठी त हराम नाहे, गौसे आज़म जी यारीअ जो नालो वठी त हराम नाहे, पंहिंजे मिट माइट दोस्त अज़ीज़ जे ईसाले सवाब करी त हराम नाहे। मदीने वारे ताजदार रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुद इहो अमल करे, बिस्मिल्लाह अल्लाहुम्मा तक़ब्बल मिन मुहम्मदिन व आले मुहम्मदिन व मिन उम्मत मुहम्मदिन चई असांजे लाइ रस्तो खोले विया त ए उम्मतियो अव्हां खे माण्हू मुझाईंदा पर ख़बरदार पहिरीं बिस्मिल्लाह चई पोइ उन खे निस्बत जे पुट जे अक़ीक़े ॾांहुं कयो त बि जाइज़ आहे। जे पंहिंजे पुट जी शादीअ सां निस्बत कयो बाबा लीमे जो जानवर आहे बि जाइज़ आहे, छो त उन ते भाई जानवर पियो कुसजे कंहिंजो आहे, चई मौली साहब जे पुट जी शादी आहे, काज जो गोश्त अबा पोइ उन में अल्लाह जो नालो त न आयो, पोइ त उहो जानवर बि हराम आहे। मदीने वारे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी जे इन अमल मझां असांजे लाइ वॾो रस्तो असांखे ॿुधाए विया त बिस्मिल्लाह चई करे उन खां पोइ अव्हां ग़ैरुल्लाह जो नालो वठो था त इहो हराम नाहे, जाइज़ जाइज़ ऐं मूं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। अल्लाह तबारक व तआला